अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरियल मेरा टीवी न्यूज़ है आवा यहाँ सायरा जमी सबका पेरी एक नज़र खास खबरों थे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग में नूरियाबाद पावर प्लांट में गैर कानूनी ठीकन वारे केस में वॾे वज़ीर मुराद अली शाह के 31 मार्च ते तलब करे वरितो। मुराद अली शाह खुर्शीद अनवर जमाली समेत 17 जवाबदार रेफरेंस में नामजद ने मुराद अली शाह खिलाफ 66 वॉल्यूम ते बदल रिकॉर्ड अदालत में जमा कराए छड़ियो। रिकॉर्ड में मुराद अली शाह खिलाफ शाहिदन जा बयान ऐं ॿियूं शाहिदियूं शामिल। सिंध हुकूमत सूबे में शक्की डोमिसाइलन जी छड़छाड़ लाइ एपलेट कमेटी जोड़े छड़ी। कमेटी में पार्लियामानी कानून वारो सेक्रेटरी, यूनिवर्सिटी ऐं बोर्ड वारो सेक्रेटरी ऐं ॿिया शामिल। कमेटी स्क्रूटनी करे शक्की डोमिसाइलन ऐं PRC जी निशानदेही कंदी। एंटी करप्शन लालकाणे जे डिप्टी डायरेक्टर राजा तारिक चाडियो जी हिदायतुनि ते एंटी करप्शन टीम जो बगड़ फूड गोदाम में छापो। कणक जे फैल बोरियन ऐं रिकॉर्ड जो जाइज़ो। 4 करोड़ 75 लख रुपयनि जी कणक गुम हुजण जो इंकशाफ। फूड इंस्पेक्टर इंचार्ज जहाज़ेब शाह खिलाफ केस दाख़िल। एंटी करप्शन जी डिप्टी डायरेक्टर राजा तारिक चांडियो ॿुधायो आहे त बगड़ गोदाम में कणक में गोभियुनि जी शिकायतुनि ते जांच शुरू कई आहे। जांच करे ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। खानपुर भरसा इंडस हाईवे ते लंजू लाड़ी वटि हथियारबंदनि जी मुसाफ़िर कोच ऐं ट्रक ते फायरिंग। 4 मुसाफ़िर ज़ख्मी। हथियारबंद ट्रक ड्राइवर शकील पठाण के अगवा करे विया। तंगवाणी जी मेन बाज़ार वारे इलाइक़े मां जवाबदारनि हथां मुबैना तौर हिंदू नारी अगवा। थाणे ते रिपोर्ट दाख़िल। नारी जे वालिद तख्तोर जो चवणु आहे त हथियारबंदनि थी कविता के हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि।